मुसलमान हमेशा मुसलमान जो साथारी बणबो, मुसलमान गैर मुसलमान जो साथारी कॾहिं बि न बणबो। ऐं तव्हां ॾिसंदा त जीअं छंछर खां वठी करे फ़लस्तीन ऐं इसराईल जी जेका वेड़ हले थी, असां हिनखे पाण खां आज़ादु नथा करे सघूं। जेकॾहिं सम्झंदासीं, असां हिनखे जेकॾहिं को सम्झे थो त इहो फ़लस्तीन ऐं इसराईल जो मसइलो ईअं थींदो ई न आहे। तव्हां चाहियो तॾहिं बि हिन जा असरात तव्हांजी ज़िंदगी ते पवंदा, न चाहियो तॾहिं बि तव्हांजी ज़िंदगी ते पवंदा। पाड़े में जो झेड़ो हले त तव्हां चओ त इहो पाड़े जे हिन जो मसइलो आहे, मुंहिंजो छा वञे, मां पंहिंजे ज़िंदगी सां लॻो पियो हुजां। बिल आख़िर अहिड़ो वक़्तु ईंदो सुभाणे इहो झेड़ो तव्हांजे लाइ मुसीबत जो बाहिस बणिजंदो। पाड़े में बाहि लॻे, तव्हां हुनखे पंहिंजे वस मुताबिक़, हिकिड़ो हूंदो आहे इंसान जे वस खां ॿाहिरि। अवा हुकूमत असांजे वस में न आहे, असां हुकूमत खे मजबूर नथा करे सघूं त हली करे फ़लस्तीन जो साथ ॾियो, पर कम अज़ कम ख़ासि करे नौजवान पंहिंजे माफ़िज़ ज़मीर जो राय जो इज़हार त करे सघूं था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल कुफ़्रु मिल्लतुन वाहिदतुन, कुफ़्र जेको आहे हिकिड़ी मिल्लत आहे, काफ़िर हिकिड़ी मिल्लत आहे। तमामु दुनिया जा जेके बि गैर मुस्लिम ॾिसंदा उहे तव्हांखे इसराईल सां गॾु बीहंदे नज़र ईंदा। ऐं इसराईल ऐं फ़लस्तीन जो मिसाल ईअं 1947 खां अॻु में मिसाल ॾींदा आहिनि त यहूदी जेके आहिनि, जॾहिं समुंड मां बुहैरे अरब मां सफ़र करे जॾहिं हिन अरब जी सरज़मीन ते पहुता त उन फ़लस्तीननि खे उन्हनि ऐलाज़ कया, असांखे रहण जी जाइ ॾियो। दुनिया जे तमामु मख़लूक असांखे ठुकराए छॾियो, हता की जेको इन्हनि जो वॾो जेको ताक़तवर अमेरिका आहे उहो बि इन्हनि खे पंहिंजे हंज में जॻह ॾियण जे लाइ तयारु न आहे। मुसलमाननि चङाई कई फ़लस्तीनियुनि जो उन्हनि खे 1947 खां रहण जे लाइ उन्हनि खे पंहिंजा इलाइक़ा ॾिना, रहण जे लाइ जॻह ॾिनी। साईं मुंहिंजे खे चवां त उन रहंदे रहंदे कब्ज़ो कंदे 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 इन हालत ते पहुता जिते 100% फ़लस्तीन 1947 में फ़लस्तीननि जी हुकूमत हुई। मस्जिद अक़सा वारो इलाइक़ो यरूशलेम जेको उन्हनि जो दारुल हुकूमत हुयो, त हाणे उन्हनि जेको आहे 75-80% फ़लस्तीन ते इसराईलनि कब्ज़ो करे 20% ताईं मुसलमाननि खे बंदि करे छॾियो अथनि, जिते 40 लख फ़लस्तीनी इहे ईअं सम्झो जंहिंखे चवनि था दुनिया जो ओपन जेको आहे जेल, माना खुलियल हिकिड़ो जेल। त उन जेल जे अंदरि इन ग़रीब ऐं मज़लूम मुसलमाननि खे अची करे बंदि कयो अथनि। रोज़ाना उन्हनि खे पंहिंजे घरनि खां तड़नि था वेठा। जॾहिं अवां ॾिसंदा त मां जंहिंखे रहण जे लाइ किराए ते जॻह ॾिनमि, उहो हली करे पाण वटि हथियार जमा करे पाण वटि जेको आहे ताक़तवर दुनिया जे इलाइक़े जे बदमाश खे अमेरिका खे पाण सां गॾु मिलाए हाणे त मुंहिंजे मिल्कियत खां बि मूंखे बेदख़ल करण जे लाइ तयारु थी वेठो आहे। पोइ मजबूरन ज़ाहिर आहे उहो फ़लस्तीन ऐं उहा फ़लस्तीन जा मुसलमान पंहिंजे जान बचाइण जे लाइ विढ़ंदा न, त ॿियो छा कंदा। हुननि खे पंहिंजे घरनि खां बेदख़ल कयो थो वञे। जिते वेस्ट बैंक उन्हनि जो सॼो इलाइक़ो फ़लस्तीन जो उन्हनि जे हवाले हुयो, उतां उन्हनि खे कटे करे वञी ग़ज़ा जी पटीअ ताईं वञी उन्हनि खे महदूद कयो अथनि। बैतुल मुक़द्दस मस्जिद अक़सा जेको असांजो क़िबला अव्वल आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं साईं जन मक्कतुल मुबारक जे अंदरि हूंदा हुआ त पाण साईं जन इन मस्जिद अक़सा जी तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़णु फरमाईंदा हुआ। पोइ खणी ईअं हूंदो हुयो त बैतुल मुक़द्दस उते जंहिं तरफ़ हुयो त साईं जन काबतुल्लाह खे अॻियां करे उन तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुआ। पर जेकॾहिं काबतुल्लाह खां हटी करे कंहिं जॻह ते वेंदा हुआ त साईं जन बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मस्जिद जे तरफ़ मस्जिद अक़सा जी तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़णु फरमाईंदा हुआ। इहो असांजो क़िबला अव्वल आहे। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन हिजरत फरमाए करे मदीने में आया त ज़ू क़िबलतैन मस्जिद मदीने में वाक़िअ आहे। मस्जिद नबवी खां चंद किलोमीटर अॻिते जेके हज़रात विया हूंदा उन्हनि उनजी ज़ियारत कई हूंदी त हेॾां काबतुल्लाह जो मुसलो महिराब ठहियल आहे ऐं साम्हूं वरी पोयां जीअं असां वटि ओभर आहे त उते वरी उत्तर आहे। उते मदीनतुल मुनव्वरा में काबतुल्लाह जो क़िबलो ॾखिण जे पासे ॾे आहे। असांजो क़िबलो मग़रिब ओलह जे तरफ़ आहे न हितां पाकिस्तान मां, त उते मदीनतुल मुनव्वरा में जॾहिं असां नमाज़ मस्जिद नबवी में पढ़ंदा आहियूं त उते महिराब ॾखिण जे तरफ़ ठहियलु हूंदो आहे। छो त काबो उन्हनि खे ॾखिण जे तरफ़ थो पवे, त उन जॾहिं उत्तर जे तरफ़ माना पोइ दरवाज़े जे तरफ़ मोकंदा त उते मुसलो ठहियलु आहे। त पहिरियां उते लिखियलु आहे त तव्हांजो पहिरियों क़िबलो इहो हुयो। जॾहिं साईं जन उन जॻह ते नमाज़ पढ़ी, मस्जिद बाद में ठही, पाण साईं जन साहब इकराम सां नमाज़ पढ़नि पिया। विच नमाज़ में ख़्यालु आयो, या अल्लाह बैतुल मुक़द्दस जे तरफ़ नमाज़ूं 13 साल पढ़ियूंसीं, ए मुंहिंजा अल्लाह साईं हाणे मुंहिंजी दिलि थी चवे त जेकर मां पंहिंजे ॾाॾे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथनि ऐं इस्माईल अलैहिस्सलाम जे ठहियल काबे जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ां। अल्लाह पाक विच नमाज़ जे अंदरि हुकुम फरमाईंदा फवल्लि वजहक शतरल मस्जिदल हराम। प्यारा असां अव्हां जे इन दिली दुआ खे ॿुधणु फरमायोसीं, जंहिंमां अल्लाह साईं असांखे ॿुधाइणु फरमायो त रब साईं तव्हांजी दिलुनि जी दुआउनि खे बि ॿुधणु फरमाए थो।
प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जी दुआ खे अल्लाह सी ॿुधण फरमायो, फरमाईंदा प्यारा अवां ख़्वाहिश जो इज़हार कयो, दुआ घुरी, हाणे तव्हां निमाज़ जे पूरे हुजण जो बि इंतज़ार न कयो, विच निमाज़ में हेॾां मुंहुं फेराए करे सिधो बैतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़ो। साईं जन मुंहुं फेरायो, साहब इकराम पंहिंजूं सफ़ूं फेराए करे वरी साईं जन जे पोयां उन तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़णु शुरू कयूं जंहिं तरफ़ रसूल साईं जन मुंहुं करे निमाज़ पढ़णु शुरू कई। त मुंहिंजा अज़ीज़ो अर्ज़ु करण जो मक़सदु असांजो क़िबला अव्वल आहे, बैतुल मुक़द्दस असां मुस्लमाननि जो क़िबला अव्वल आहे। सम्झो था, असां वटि ईअं न आहे जो असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दीन खे क़बूल कयूं त वरी ॿियनि जे दीन खे घटि ॻाल्हायूं। असां मुस्लमाननि जे अंदरि अल्लाह उहा ग़ैरत रखणु फरमाई आहे जो असां रसूलुल्लाह जे दीन खे बि क़बूल कयोसीं, क़ुरान खे पंहिंजो किताब आख़िरी सम्झूं था, अल्लाह जे हबीब जे दीन खे आख़िरी दीन सम्झूं था, क़यामत ताईं मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़त्म नबूवत खे असां पंहिंजो ईमान सम्झूं था। साईं जन खां बाद में क़यामत जे क़ाइमु थियण ताईं ॿियो को नबी बणिजी करे न ईंदो। ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे हबीब जो उम्मती बणिजी करे ईंदो, उन जी नबूवत उन वक़्त में अॻु में हली वई। अहिड़ी तरह असां बैतुल मुक़द्दस खे बि पंहिंजो क़िबला अव्वल सम्झूं था। ऐं हदीस पाक में अचे थो, अवां काबतुल्लाह जे अंदरि निमाज़ पढ़ंदा, हिकु निमाज़ जो सवाबु लख निमाज़ जे बराबरि, मदीनतुल मुनव्वरा में पढ़ंदा हिकु निमाज़ जो सवाबु तव्हांखे 50,000 निमाज़ जे बराबरि। ऐं ॿियो फरमायूं त सफ़र जॾहिं कयो त पहिरियों बैतुल्लाह ऐं ॿियो मस्जिद नबवी ऐं टियों तव्हां तयारी कयो त बैतुल मुक़द्दस जे तरफ़ सफ़र कयो। अर्ज़ु करण जो मक़सदु, क़ुरान बि बैतुल मुक़द्दस खे ज़िक्र फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। साईं जन सफ़र मेराज मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा जे तरफ़ करणु फरमायो। अज़ीज़ो, इहो असां मुस्लमाननि जो क़िबला अव्वल आहे। अर्ज़ु करण जो मक़सदु अहमियत आहे, असां इन खां पंहिंजी जान नथा छॾाए सघूं। असांजी हुकूमत न आहे, हुकूमत खे मजबूर नथा करे सघूं त फ़ौज मोकिलियो वञी फ़लस्तीन में विढ़े, कम अज़ कम आवाज़ रेज़ करे सघूं था। तव्हां ॾिसो मीडिया ते ॾिसो, हिंदुनि जो नंढो जेको आहे छोरो नौजवान, उहो जेको चए थो वो स्टैंड विद इसराइल, असां इसराइल सां गॾु बीठा आहियूं, हालांकि उन्हनि जो हिंदुनि जो कहिड़ो कमु इसराइल सां। तव्हां ॾिसो त यहूदी ईसाई ऐं हिंदू इहे इसराइल सां गॾु बीठा आहिनि। असां मुस्लमाननि जो हक़ आहे त असां फ़लस्तीननि सां गॾु बीहूं, पंहिंजे कानून मुताबिक़ पंहिंजो आवाज़ रेज़ कयूं, उन्हनि ताईं पंहिंजो आवाज़ पहुचायूं सोशल मीडिया जे ज़रिए सां। वरी जॾहिं अल्लाह जे साम्हूं इबादत जो वक़्तु अचे त हिकिड़ो नफ़िल वधी करे पढ़ी करे उन्हनि जे लाइ दुआ घुरूं, या अल्लाह मज़लूम मुस्लमान अथई, ए अल्लाह इन इसराइल जी बमबारीअ में इहो यको 75 साल खां तक़रीबन 1.5 लख खां मथे, इहो 1.5 लख जेको इन ते मीडिया ते इन्हनि जा अंग खरायल आहिनि, अञा अलाए केतिरा मथे, हाणे जेका बमबारी कई अथनि हज़ारनि जी तादाद में अमेरिका बहरी ॿेड़ो उन्हनि जे तरफ़ मोकिले थो त फ़लस्तीनी जेके नंढा मासूम बचड़ा आहिनि उन्हनि जा ई मथा उन्हनि जे बमनि में कटिजी था वञनि पिया। उनजे बावजूदि उहे विढ़नि था, खणी पंहिंजी लैंड जे करे विढ़नि था, पर मस्जिद अक़सा जे बचाव जे लाइ बि उन्हनि जे अंदरि जज़्बो आहे। ज़ाहिर आहे उन्हनि में जेकॾहिं कुझु पंहिंजी ज़मीन जे करे विढ़नि त जेके मुस्लमान शहादतूं माणनि था उहे मस्जिद अक़सा जी हिफ़ाज़त जे लाइ विढ़नि था। छा सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता अल्लाह सी माफ़ करे मस्जिद अक़सा जे मथां जॾहिं इहे इसराइली जॾहिं बम हणंदा त असां ईअं ग़ैरत जो जेको आहे पंहिंजो जनाज़ो कढी चुप करे वेठा हूंदासीं। त अहिड़ी तरह असांजे ईमान जो हिसो आहे, असां हिन में पंहिंजो हिसो कढियूं। जहिड़ी तरह असांजो पंहिंजो मसइलो थींदो आहे उते बि असां पंहिंजो हिसो मिलाईंदा आहियूं, हिते बि पंहिंजो हिसो मिलायूं। अल्लाह पाक खां दुआ आहे, अल्लाह साईं असांजी हिन महिनतुनि खे